हक जे लाए पान कुर्बान दिजे, बच्चा कुर्बान दिजन, पर ज़ालिम जे हथ ते बैत न कजे। बैत छा आहे? वोट ॾियण, हुकुमरानी न। यज़ीद जी हुकूमत जो इनकार कयूं, ॿियो छा कयूं? उन वक्त बैत ही असां वटि वोट जी पर्ची आहे। यज़ीद खे चयूं त सिर कटजी वञे, तुंहिंजे हथ ते बैत न कंदासीं। इहा ई असां वटि अब उन्हनि यज़ीद जी हुकूमत आहे। पाणी बंदि, हर शइ बंदि, असां वरी बि उन्हनि खे वोट ॾियो था अचूं। पोइ माना असां हुसैनी त थियासीं कोन। असांजे शहादत करबला असांखे सबक थी सेखारे त असां हक़ ते हलूं। ज़ालिम जे हथ ते बैत करण खां, वोट ॾियण खां इनकार कयूं, पोइ जान वञे त वञे हली, बच्चा कुर्बान थियनि त थियनि, पर ज़ालिम जे हथ ते वोट न कयूं। अब ईअं असां कयूं था न? असां भत जी प्लेट ते विकामूं था वञूं। 15 सालनि खां 17 सालनि खां वठी जे हिन असांजे सिंध समाज खे लुटियो, असां वरी बि उनजे पुठियां वरी बि भत जी प्लेट ते जीअं पिया कयूं। पोइ त बेवकूफ़ क़ौम असांजूं आहिनि। हक़ ऐं सच लाइ ॻाल्हाइबो, जान वञे त वञण ॾीस। शहादत करबला इहो सबक सेखारियो आहे। हज़रत हुसैन खे कहिड़ो लाचार हो, पंहिंजा बच्चनि समेत वञी कुर्बानी ॾिनी। हुनखे पंहिंजी का जाओ जलाल खपे पियो न? हुन इहो सबक सेखारियो त दीन इस्लाम लाइ, नाने मोहम्मद जे दीन लाइ के ज़ालिम रहज़न कातिल फासिक जे हथ ते बैत न कबी, उनखे वोट न ॾिबो। पोइ जान वञे, बच्चा वञनि, ॿार सभु कुर्बान थियनि त भली कुर्बान थियनि। इन लाइ जेकॾहिं असां हुसैनी बणिजऊं त यज़ीद जो इनकार कयूं। हुसैनी चइबो आहे हर हक़ जे काफ़िले ते बीहंदड़ शख़्स खे, यज़ीदी चइबो आहे ज़ालिम जे टोले में बीहंदड़ शख़्स खे। जेके हुकुमरान ज़ालिम करब जे टोले ते बीठा आहिनि, यज़ीदी आहिनि, हुसैनी न आहिनि, भली दावा कनि, कूड़ा आहिनि।